अॼु जंहिं शख़्स सां मां मिली रही आहियां उहे हिकिड़ा वॾा सिंधीअ जा घणघुरा आहिनि ऐं उन खां सवाइ हू आहिनि वॾा वकील जंहिंजो नालो आहे राजेश गेहाणी। कुझु साल अॻु जॾहिं मां उन्हनि सां मिली हुअसि तॾहिं उन्हनि खे बिल्कुलु सिंधी अहिड़ी सुठी ॻाल्हाइणु कान ईंदी हुई त मां सचुपचु ॾाढी इम्प्रेस थी वई आहियां। हाणे मूं चयो छो न गॾिजी करे उन्हनि खां सुवाल पुछूं त इहो ॿुधायो भला तव्हां नंढे हूंदे घर में सिंधी न ॻाल्हाईंदा हुआ छा? असां भागनारी आहियूं। असां घर में मुंहिंजे मम्मी डैडी ऐं मुंहिंजी ॾाॾी सिराइकी ॻाल्हाईंदा हुआ। हा, सराइकी, ओके ओके। त सिराइकी यानी मुल्तानी वांगुरु ई थींदी आहे। राइट। ऐं मुंहिंजो चाचो मोहन गेहाणी ऐं मुंहिंजी चाची हे सिंधी में ॻाल्हाईंदा हुआ। ओके ओके। त मूंखे सम्झ में ईंदी हुई सिंधी। ऐं सिराइकी मिक्सचर आहे सिंधी ऐं पंजाबी जी। त मूंखे पंजाबी बि ईंदी हूंदी सम्झ में, पर ॻाल्हाइण जी प्रैक्टिस न हुई। अच्छा अच्छा। ऐं ॻाल्हाइण में थोरी थोरी लज पई ईंदी हुई। अक्सर ईअं थींदो आहे जॾहिं बराबरि का ॻाल्हि ख़बर न हूंदी आहे त उन में बराबरि थोरो शर्म ईंदो आहे। सो जॾहिं मूं तव्हां सां ॻाल्हायो हो लास्ट टाइम हिन जे बारे में त तव्हां मूंखे हुनजो हिकिड़ो रीज़न ॿियो ॿुधायो हो त तव्हांखे हाणे हेॾी सुठी सिंधी ॻाल्हाइण कीअं थी अचे? हाणे बि सिंधी सुठी न ईंदी आहे, पर प्रैक्टिस करे करे थोरी थोरी सुधरी आहे मुंहिंजी सिंधी, ठीकु थी आहे। ऐं घर में बि असां हाणे मां मुंहिंजी वाइफ सां कॾहिं कॾहिं सिंधी ॻाल्हाईंदो आहियां। अच्छा। ऐं मुंहिंजो पुटु बि इंसिस्ट कंदो आहे कि असांखे सिंधी ॻाल्हाइणु खपे। ओके, त तव्हांजो पुटु घणे साले जो आहे? मुंहिंजो पुटु हाणे 17 जो आहे, हाणे 18 जो थींदो। अच्छा, त हीअ जेका रूट्स जे बारे में ॼाण घुरिजे नौजवाननि खे, तंहिंजो असरु आहे शायदि? हा, थी थो सघे। ऐं हिते हाणे सिंधियुनि में इहा रियलाइज़ेशन अचे पई कि मराठी ॿार मराठी ॻाल्हाईंदा आहिनि, पंजाबी ॿार पंजाबी ॻाल्हाईंदा आहिनि, तमिल ॿार तमिल ॻाल्हाईंदा आहिनि, पर असांखे उन्हनि खे हाणे शर्म थी अचे कि असांखे सिंधी छो न सेखारी पेरेंट्स। ओके, माना ही असांजा जेके ॿार जेके हाणे नौजवान थी विया आहिनि उन्हनि खे ईअं लॻे थो त असांखे सिंधी अचणु खपे। हा, ॾाढो सुठो। त पोइ तव्हांजी सिंधी भला इम्प्रूव कीअं थी? प्रैक्टिस कंदे कंदे, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ऐं ग़लतियूं कंदे कंदे। न, पर तव्हां हिकु दफ़ो मूंखे ॿुधायो हो त तव्हीं जॾहिं SVS जा यानी स्वामी विवेकानंद जा चेयरमैन थिया तॾहिं वारी ॻाल्हि ॿुधायो न? ईअं थियो कि हिकिड़ो प्रोग्राम हो, पर पहिरीं हिन बारे में त ॿुधायो त तव्हीं कुझु साल स्वामी विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जा चेयरमैन थी रहिया। हा, कुझु साल हुअसि चेयरमैन। पोइ घर में थोरो प्रॉब्लम हो, डैडी जी तबियत ठीकु न हुई, ॿार बि नंढो हो, उन्हनि खे मुंहिंजो वक़्तु खपंदो हो, त मां छॾे ॾिनो विवेकानंद एजुकेशन सोसाइटी। 6 साल मां न हुउसि, पोइ वरी एंटर थियुसि। पर 6 साल अॻु में जॾहिं मां चेयरमैन हुउसि तॾहिं हिकिड़ो प्रोग्राम थियो, हुन में मुंहिंजो भाषण हो, स्पीच हुई। त मां एज़ यूजुअल अंग्रेज़ी में शुरू कई स्पीच ॾियणु। त हुते क्राउड में 2-3 माण्हू मूंखे चिल्लाए पिया चवनि कि सिंधी में ॻाल्हायो, सिंधी में ॻाल्हायो। त मां सिंधी में तॾहिं पहिरीं दफ़े 200 300 400 माण्हू आहे, 400 माण्हू आहे, उन्हनि जे विच में अंधाधुंध सिंधी में ॻाल्हाइण कोशिशि करणु शुरू की। ॾाढो पसीनो अची वियो हूंदो न? पगर थी वियो, पगरी जो वियो, पगरजी विया। ओके, ठीक है। ओके, हाणे बि मिस्टेक्स थींदियूं आहिनि, ग़लती थींदियूं आहिनि, पर हलंदो आहे। डिटर्मिनेशन आहे हाणे। हा, हाणे मूंखे सिंधी ॻाल्हाइणी आहे। हा, तव्हांखे पको इरादो आहे, तंहिंजे करे तव्हीं सिंधी ॻाल्हायो था। तंहिंजी माना हरू भरू सिंधी सिखणु ॾुखी ॻाल्हि कान्हे, रुॻो माण्हू पको इरादो करे ऐं प्रैक्टिस करे त सभु कुझु थी सघे थो। साइकिलिंग में बि हिकु ॿ लिंगा त तव्हीं किरंदा ई न, बराबरि। स्विमिंग में बि ॿुॾंदा ई, पर प्रैक्टिस करे करे ठीकु थी वेंदो। सही ॻाल्हि आहे। त तव्हीं जेकर असांजे अॼु जी टहीअ खे, अॼु जे पीढ़ीअ खे
ऐं हिननि माण्हुनि खे जेकर कहिड़ी सलाह ॾियो? मुंहिंजो त चवणु इहो ई आहे की जॾहिं ॿारु नंढो थींदो आहे त हिकु एट अ टाइम ॿारु 5-6 लैंग्वेजिस पिकअप कंदो आहे। त असांजी मातृभाषा सिंधी असां छो न ॻाल्हायूं घर में ॻाल्हाइणी खपे। ही कंपलसरी पेरेंट्स खे कंपलसरी करणु खपे, ज़रूरी करणु खपे की ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाइनि त ॿार जल्दी सिंधी सिखी वेंदा। सही ॻाल्हि आहे, सची मातृभाषा पंहिंजी आहे त उन जी संभाल करणु असांजो ई फ़र्ज़ु आहे न। त सचमुच मिली इहा ॻाल्हि तव्हांजी ॼाणे मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं मूंखे पक आहे त असांजा इहे जेके दर्शक आहिनि न उहे बि तव्हांजे हिन आज़मूदे मां कुझु ज़रूरु पिराईंदा, आहे न? जय झूलेलाल। जय झूलेलाल।